नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त जिते सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे त अञा ताईं कोरोना जी शुरुआत आहे। वायरस के इंतहा ते पहुचणो है, अवाम एहतियात करे। तव्हां महिरबानी करे पंहिंजे घरनि में रहो। अञा इन वबा जी शुरूआत में आहियूं। अञा पीक यानी जेको इन जा वधि में वधि केसिस हूंदा उस ताईं न पहुता आहियूं। तव्हां पंहिंजे लाइ, पंहिंजे प्यारनि लाइ, ख़ासि तौर ते बुज़ुर्गनि लाइ इहो एहतियात कयो त बिला वजह घरनि खां न निकिरो। अगरि कंहिं वजह सां तव्हां निकिरो था त पाण खे जेकी सोशल डिस्टेंसिंग चऊं था, यानी जिस्मानी तौर ते हिक ॿिए खां दूर रहणु, 5-6 फुटनि जो फ़ासिलो रखणु, मास्क पाइणु सिखो। चाहे इहो कपिड़े जो घर में ई तव्हां मास्क ठाहियो, इन सां बि तव्हांखे फ़ाइदो थींदो। भले उहो मास्क तव्हां रखी ऐं तव्हां घरनि खां ॿाहिरि निकिरो। ऐं जीअं घरनि में मोटी अचो त कोशिशि करे पाण खे साबुण सां चङी तरह हथ धो, पंहिंजी सॼे जिस्म खे अगरि धोई सघो त उहो अञा बहितरु आहे। कपिड़ा मटाए सघो घर में वञण खां अॻु में त उहो बि सुठो आहे। ऐं ख़ासि तौर ते इहो त ज़रूरी आहे त पंहिंजे बुज़ुर्गनि सां या अहिड़ो को शख़्स जंहिंमें का साह जी बीमारी हुजे, ॿी का तकलीफ़ उनखे उहा हुजे, त उनजे वेझो न वञो त जीअं तव्हां उनखे इन्फेक्ट न कयो। इहो तव्हांजी मदद जी असांखे ज़रूरत आहे, तव्हांजी कोऑपरेशन जी असांखे ज़रूरत आहे। ऐं इंशाअल्लाह ताला गॾिजी पाण इन वबा खां जान छॾाए वेंदासीं अलाह साईं जी महिरबानी सां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।